नाज़रीन वाक़िआ खां कंदासीं हादसे बाबति चक खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच जो नौजवान कंडक्टर काठोड़ भरिसां ट्रालर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। चक खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच जो नौजवान कंडक्टर काठोड़ भरिसां ट्रालर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे निसार जागीरानी। निसार, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, चक लॻ होथी ॻोठ वासी नौजवान सैफुल्ला पुट अब्दुल समी अबड़ो कराची के काठोड़ वारे इलाइक़े में ट्रालर के टक्कर में फ़ौत थी वियो आहे। नौजवान के वासन मुताबिक़ सैफुल्ला जेको आहे गाज़ीआबाद कोच जेको चक खां कराची उनजो रूट आहे ऐं चक खां कराची वेंदे जेको राति देर सां कोच जे दरवाजे ते बीठो त ट्रालर जेको आहे टक्कर लॻो ऐं टक्कर लॻण सबबि जेको मौके ते फ़ौत थी वियो आहे। नौजवान जो लाश है वो कराची का ॻोठ आंदो पियो वञे ऐं अहिड़े इतलाह ते नौजवान के घर में रोज ॾाढो मची वियो आहे। जी निसार जागीरानी, अव्हां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।